नालो हर्षित मनवानी आहे। मां संत कंवरराम स्कूल में दर्जे ॿ में पढ़ंदो आहियां। अॼु मां तव्हांखे हिकु सिंधी कविता ॿुधाइण थो चाहियां, जंहिंजो नालो आहे छोकर नंढो। छोकर नंढो छोकर नंढो बरसां निकितो तकिड़ो छोकर नंढो छोकर नंढो बरसां निकितो तकिड़ो हथ में छटी प्यारी प्यारी सर ते टोपी कारी कारी सर ते टोपी कारी कारी घुमंदो आयो घुमंदो नदी किनारे घुमंदो उठे ॾिठई वाघू हिकिड़ो उठे ॾिठई वाघू सड़क ॾांहुं आयो तक सड़क ॾांहुं आयो तक बिजली वांगुरु छोकर दौड़ बिजली वांगुरु छोकर दौड़ियो साम्हूं ॾिठाई साम्हूं ॾिठाई निंगश शी मथां आयो टुॿितई शी मथां आयो टुॿितई ॿ छोकर चालाकी कई ॿ छोकर चालाकी कई हिकदमि लेटियो पियो धरती ते हिकदमि लेटियो पियो धरती ते मथां कयाई होठ छटी मथां कयाई होठ छटी शी छटी जे मथां टुपी वञी वाघू जे वात में जीअं कटियो वाघू जख्मी भॼण लॻो वो छोकर जल्दी अरे मुंहिंजी छटी अरे मुंहिंजी टोपी कीअं न जरो वक़्तु बिना भॼण लॻो वो तकिड़ो तकिड़ो छोकर नंढो